अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में अवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी खिदमत में हाज़िर आहियां। महबूब दोस्तों, अवां ॼाणींदा आहियो त कला खेतर में असां अवां जी मुलाक़ात उन्हनि शख़्सियतुनि सां कराईंदा आहियूं जेकी पंहिंजे ॾात ऐं ॾांव वसीले इन समाज में पंहिंजो नालो कमाईंदा आहिनि। ॾात ऐं ॾांव जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। के शाइर हूंदा आहिनि, के अदीब हूंदा आहिनि, के फ़नकार हूंदा आहिनि, के कलम धणी हूंदा आहिनि, के मुसविर हूंदा आहिनि। आर्टिस्ट बि ॾात ऐं ॾांव रखनि था। पर रमज़ान शरीफ़ जो बाबरकत ऐं भलारो महीनो आहे, फ़ज़ीलतुनि वारो महीनो आहे, मग़फ़िरतुनि वारो महीनो आहे। त पोइ असां सोचियोसीं त कला खेतर में छो न उन्हनि महिमाननि खे घुराइजे जेकी पंहिंजे ॾांव ऐं ॾात वसीले सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीदत जा गुल निछावर कंदा आहिनि। इहो बि त हिकु फ़न आहे, इहा बि त हिकिड़ी कला आहे। शाइरी बि कंदा आहिनि उहे ऐं वरी सुठो पढ़ंदा बि आहिनि, नातिया कलाम हमतिया कलाम। सोचियोसीं त उन्हनि सां मुलाक़ात करायूं अवां जी ऐं उन्हनि जे ॾात ऐं ॾांव वसीले जेको उन्हनि जो नालो कमाइजे थो या उहे जेकी असांजी दिलनि ते राॼ कनि था पंहिंजे आवाज़ वसीले असांजी साहतुनि ऐं समातुनि खे सुरूर बख़्शींदा आहिनि। उन्हनि सां छो न मिली वठूं ऐं उन्हनि खां पुछी वठूं त हीअ ॾात ऐं ॾांव इहा अता कॾहिं खां अवां जे विरसे में आई आहे। सो अॼु असांजे प्रोग्राम में ॿ ॾात धणी आहिनि अहिड़े ई क़िस्म जा जेकी सनाख़्वानी कंदा आहिनि। सभ खां पहिरियां आउं जेकॾहिं ज़िक्र कयां त हिकु अहिड़ो नौजवान जेको तमामु सुठो नातिया कलाम पढ़ंदो आहे ऐं जॾहिं बि पढ़ंदो आहे त रूह खे राहत अची वेंदी आहे। ऐं उन सां गॾु वरी हिकिड़ी नंढड़ी ॿी अदीब असां सां गॾु आहे। ॿिन्ही खे मां भलीकार चवां थो, शेख ताज मोहम्मद क़ादरी ऐं अदीब फ़ाइज़ा अली कुंभर। तव्हां ॿिन्ही खे भलीकार पंहिंजे प्रोग्राम में। सो नातिया कलाम ते ॻाल्हाइण खां पहिरियां या नातिया कलाम ॿुधण खां पहिरियां आउं चाहींदुसि त हिकिड़ो रस्मी सुवालु थी वञे त कीअं अव्हांखे इहो ख़्यालु आयो त तव्हांजो आवाज़ु सुठो आहे ऐं तव्हां सनाख़्वानी करे सघो था सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुज़ूर में अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ कीअं अव्हांखे ख़्यालु आयो, कीअं सोचियो? दरअसल त मुंहिंजो वालिद साहब जनाब शेख दीन मोहम्मद क़ादरी रहमतुल्लाह अलैह उहे नातख़्वान हुया। मुंहिंजो ब्रदर बि नातख़्वान हुयो। पोइ जॾहिं असां उन्हनि खे ॿुधंदा हुआसीं त असांजी दिलि में बि हिकिड़ो जज़्बो पैदा थींदो हुयो त असां बि उन्हनि वांगुरु जेका सो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना कयूं। सही। हीअ जेके राज़ हूंदा आहिनि त इहे अल्लाह ताला पाण अता कंदो आहे जेका सो इहा ॾात, बाक़ी इंसान जी वस जी ॻाल्हि न आहे। सही सही। उन्हनि खे असां ॿुधी करे पोइ असां जेका सो इहो तरीक़ो अपनायोसीं अल्हम्दुलिल्लाह जेका सो हींअर नातख़्वानी वग़ैरह। तव्हांजा वालिद साहब बि पढ़ंदा हुया? जी साईं, जी जी। अच्छा, ऐं ब्रदर बि तव्हांजो? ब्रदर बि नातख़्वान आहे। अच्छा, भला हिकिड़ी ॻाल्हि ॿी सम्झ में आउं सम्झणु चाहियां थो त हीअ आहे शोबिज़ जी हिकिड़ी दुनिया, रंगीन दुनिया आहे। जी जी। ऐं नातख़्वाननि खे बि तमामु घणो मौक़ो मिलंदो आहे, उन्हनि खे बि तमामु घणी पज़ीराई मिलंदी आहे। पर असां वटि थिए ईअं थो त माण्हू वञणु चाहींदा आहिनि ग्लैमर ॾांहुं। असां वटि माण्हू वञणु चाहींदा आहिनि हिकु अहिड़ी दुनिया में जिते जल्दी में नालो थी वञे, माण्हू सुञाणनि ऐं ॾाढियूं सेल्फीज़ वग़ैरह थियनि, प्रोग्राम थियनि ऐं पॉपुलर थी वञे माण्हू। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे वरी नातख़्वानी तरफ़ तव्हां लाॾो कीअं कयो? फ़नकार बि त थी सघो पिया, ॻाए बि सघो पिया। साईं आहे त जंहिंखे ख़ुदा चाहे त उन रस्ते ते हलाए, इंसान जी वस जी ॻाल्हि न आहे। सो ईअं त ज़िंदगी में काफ़ी अहिड़ा जेका सो मौक़ा आया जी त फ़नकार थियूं या जेका सो कंहिं ड्रामे वग़ैरह में फ़िल्मुनि में कमु कयूं। सही। पर दरअसल जेका सो पहिरियां शौक़ु बि हूंदो हुयो त इहो तरीक़ो अपनायूं। सही। पर पोइ आहे त जॾहिं वरी आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क़ु लॻी थो वञे त पोइ इंसानु जेका सो पंहिंजा इहे सभु ख़्यालात वरी पोइ हिते छॾे करे उन रस्ते ऐं राह ॾांहुं हली थो वञे। सही सही आहे ॻाल्हि लऊं लॻण। बिल्कुलु सही ऐं दिलि जी ॻाल्हि आहे। वरी हिकिड़ो ईअं बि थींदो आहे त माहौल जो असर बि थींदो आहे। तव्हांजे घर में वरी तव्हांखे माहौल बि अहिड़ो मिलियो वालिद साहब खां, भाउ जे तरफ़ खां, त पोइ इहो हिकिड़ो सबबु इहो बि थी सघे थो। पर कॾहिं ईअं ख़्यालु आयो त भला को ईअं झुंगारिजे ऐं को गीत ॻाइजे? हा, ईअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका सो हर इंसान जी दिलि में ख़्यालु ईंदो आहे त को के साईं जेको कलाम जेको हूंदो आहे उहो अहिड़े तरीक़े जो हूंदो आहे उनखे इंसान जीअं पाण सम्झंदो, जंहिं रस्ते ॾे उनखे छिकींदो त उन ई उनखे वठी हलंदो। पोइ कोई मिज़ाज ॾे छिकींदो आहे, कोई हक़ीक़ी राह ॾे छिकींदो आहे। असांजा जेके सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि त उन्हनि जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो सुठो पैगाम ॾिनो अलाह रसूल जो। पोइ अॼुकल्ह जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे वरी जेका थोरो ॿिए तरीक़े सां सम्झंदा आहिनि। सही सही सही। अॼुकल्ह मां ॾिसां थो त जेकॾहिं नातख़्वानी कजे थी त तिर्ज़ुनि ते तमामु घणा नातख़्वान जेको आहे सो सनाख़्वानी कनि था। पोइ इन जो जेकॾहिं इन ॻाल्हि सां गंढ ॾिजे त सनाख़्वानी जे लाइ तव्हां कलाम बि ॿुधंदा हूंदव? बिल्कुलु बिल्कुलु सही। कलामनि मां वरी तिर्ज़ुनि ठहंदियूं? हा बिल्कुलु सही। अॻे फोक धुनूं तमामु घणियूं ॻाइबियूं हुयूं, हाणे थोरियूं घटि ॻाइजनि। इहो साईं इन जे करे धुनियुनि ते असां जेका सो नातूं ठाराईंदा आहियूं
त जेकॾहिं कोई कलाम अची वियो मार्केट में मशहूरु थी वियो पोइ माण्हू जे ज़बान ते उहे कलाम जेको आहे सो ॻाईंदा आहिनि पर जेकॾहिं उन जी जॻह ते उन तर्ज़ ते असां कोई नादिया कलाम हलाईंदासीं जेकॾहिं उहो पढ़ंदो त उनखे उहो सवाबु मिलंदो। अच्छा, तव्हां चयो था त जीअं हू फेमस आहे हिकिड़ो आइटम, जी जी उन ई तर्ज़ ते जेकॾहिं का सुठी शइ माण्हू खे ॾिजे जी जी पोइ जल्दीअ में उहा सलीक़े सां ऐं सम्झी वठनि था। बिल्कुलु। अच्छा, आहियो किथां जा असली? साईं गंबट शरीफ़ जे भरिसां ड्रिब मेहर शाह मुंहिंजो पंहिंजो जेको आहे उते शहरु आहे। अच्छा। ज़िला खैरपुर में रस्ता किंगरी से। सही सही। पोइ कीअं था महसूसु कयो सना ख़्वानी मां जेका मोट मिले थी अवामी? अल्हम्दुलिल्लाह साईं जेका सो आशिक़ रसूल आहिनि दुनिया में जिथे वेंदा आहियूं अल्लाह ताला जे फज़ल करम सां अकाल इस्लातु इस्लाम जी महिरबानी सां तमामु घणी इज़त मिलंदी आहे साईं। माशाअल्लाह। त पोइ दिलि चवे थी त तव्हांजे आवाज़ मां बि कुझु फैज़ वठिजे, रूह खे कराहत ॾिजे, कुझु ॿुधायो। मूं साईं पंहिंजी ज़िंदगी में पहिरीं नात पढ़ी 1999 में। अच्छा, उहा मां आवाज़ ॾाढो पेश कयां। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि सिंगार जण तुझे तां सिंगार जण तुझे तां सदको वञा मदीना जियरा त जल्दी से अञा मदीना सिंगार जण तुझे तां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो मिठड़ो आवाज़ु ऐं वरी मिठे मुरसल जी सना आहे ऐं अलाह साईं नसीबु करे तव्हां असां सभिनी खे वञणु मदीने। सो रमज़ान शरीफ़ जूं फज़ीलतूं ऐं बरकतूं ऐं इन विच में तमामु घणा मसरूफ़ हूंदो तव्हां? हा साईं बिल्कुलु जेका सो अल्हम्दुलिल्लाह रमज़ान मुबारक जा रोज़ा बि हलनि पिया जी, तरावियूं बि जेका सो पढ़ूं पिया। सही। उन खां अलावा क़ुर पाक जो दौर वग़ैरह जेका सो सही सही। हिकिड़ी मुंद ईंदी आहे फनकारनि जी जेकी कलाम ॻाईंदा आहिनि उन्हनि जी त ॿारो ई मुंद आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो तव्हांजी हिकिड़ी मख़सूसु मुंद ईंदी आहे पोइ इन मुंद में अॻु में ई अॻुवाट बुकिंग्स थी वेंदियूं आहिनि तव्हांजे प्रोग्रामनि में महफ़िल समा में कीअं तरीक़े खां? बिल्कुलु जेका सो अॻु में बुकिंग थी वेंदियूं आहिनि चैनलनि वग़ैरह ते। अच्छा। ऐं उन खां अलावा बाक़ी जेको प्रोग्रामनि जो सिस्टम हूंदो आहे महफ़िलुनि जो उहो असांजो रबियुल अव्वल शरीफ़ में जेका सो तक़रीबन ॾींहं में 4-5 प्रोग्राम बि जेका सो सही सही। रबियुल अव्वल जा त 12 ॾींहं हूंदा आहिनि न सी मुकमल महीनो बल्कि रबियुल सानी ताईं। अच्छा, सॼो महीनो मसरूफ़ हूंदा आहियो। किथे किथे पढ़ंदा आहियो भला हिते? अल्हम्दुलिल्लाह जेका सो कराची खां कश्मीर ताईं पंजाब बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा पूरे पाकिस्तान में जेको आहे सो सही सही प्रोग्राम थींदा आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी, हिकिड़ी त आका जी अता आहे, हिकिड़ी सना थिए थी, रब करीम जी रहमत त वसे ई थी मथां, बरकत बि त आहे ई, पर फनकार ॻाईंदा आहिनि त उन्हनि जे मथां घोर बि थींदी आहे, उन्हनि खे पेमेंट्स बि मिलंदियूं आहिनि। तव्हां पंहिंजा कीअं मतिलबु इहे सॼा सर्वाइव कीअं कंदा आहियो? अचणु वञणु सभिनी जॻहियुनि ते पहुचणु, इहो मुहबत ई आहे या कुझु ॿियो हदियो बि मिलंदो आहे किथे? साईं असां जेको आहे सो ॿियनि वांगुरु ईअं फनकारनि वांगुरु ॿोल न कंदा आहियूं त बाबा हेतिरा या हेतिरा, बसि पोइ जेको ॾींदो आहे जेका सो पंहिंजी मोहबत सां उहो जेका सो बिस्मिल्लाह करे क़बूल कंदा आहियूं। अच्छा, इन खां अलावा भला छा कंदा आहियो तव्हां? उन खां अलावा साईं मां बेसिकली टीचर बि आहियां साईं। अच्छा, माशाअल्लाह। जी साईं। ऐं पंहिंजो मूंखे शॉप बि आहे बुक स्टोर जो साईं। अच्छा अच्छा, मतिलबु गुज़र सफ़र ठीकु थो थिए? अल्हम्दुलिल्लाह। पोइ त शौक़ खे जारी रखी सघिजे थो। के वरी साउंड ऑपरेटर बि आहियां साईं। अच्छा, माशाअल्लाह माशाअल्लाह। के वरी ईअं हूंदा आहिनि त सिर्फ़ु ख़ाली शौक़ में लही पवंदा आहिनि ऐं पोइ ख़ाली शौक़ वरी चवंदा आहिनि त पेट न भरींदो आहे। हा हक़ीक़त इन ते पाण ॻाल्हायूं था, अञा कचहरी कयूं था। आदि फ़ाइज़ा अली कुंबर बि असां सां गॾु आहे, उन सां बि ॻाल्हाईंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी साईअ जो। नाज़रीन मंझो केॾांहुं बि न, रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो हले पियो, सोचियोसीं त अव्हां जी मुलाक़ात उन्हनि शख़्सियतुनि सां करायूं जेकी रब जी सना कंदा आहिनि, जेकी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीदत जा गुल निछावर कंदा आहिनि। सो कचहरीअ जो सिलसिलो जारी आहे, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो कला खेतर।
कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं था अॼु कला खेत्र में सिंध जा नौजवान नात ख़्वान शाइर असां सां गॾु आहिनि। शेख ताज मोहम्मद कादरी असां सां गॾु आहे ऐं अदी असांजी भेण नात ख़्वान सना ख़्वानी कंदी आहे, अदी फ़ाइज़ा कुंभर, ऐं ॿिन्ही खे असां भलीकार त करे चुकासीं। तव्हां कचहरी बि उन्हनि जी ॿुधी पई। सो हाणे आउं चाहींदुसि अदी फ़ाइज़ा खां बि त कुझु पुछा कजे, कीअं तव्हांखे इहो शौक़ु थियो नात ख़्वानीअ जो भला? जी, असांजे घर में ॿिया बि नात ख़्वान आहिनि, जीअं मुंहिंजो फादर अली मोहम्मद कुंभर जी। हा, उहो बि ख़ुदा जी हुनजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना कंदा आहिनि। पोइ बसि उनखे ॾिसी शौक़ु जाॻियो त घर में वाबा बि करे थो त आउं छो न करे वठां। अच्छा अच्छा। पोइ इन वजह सां पोइ अबू बि कंदो आहे, अच्छा, आउं बि कंदी आहियां। जी। सो कीअं भला किथे भला पहिरियों परफॉर्म कयो? जी, आउं स्कूल में पहिरियां, जी हा, मां 5 क्लास में पढ़ंदी हुयमि। अच्छा अच्छा। पोइ बसि उतां शौक़ु जाॻियो त बसि आउं बसि हितां ई अॻिते वधण जी कोशिशि कयां। हाणे फर्स्ट ईयर में। अच्छा, माशाल्लाह। लॻो हाणे बि ईअं 5 क्लास में था पढ़ो। सो इहो सिलसिलो अञा हले थो पियो नात ख़्वानी सना ख़्वानी जो? सो स्कूलनि में चवंदियूं आहियो या मीलाद वग़ैरह में बि ईंदियूं आहियो? न, माशाल्लाह मीलाद वग़ैरह बि थींदा आहिनि। जीअं ब्रदर ॻाल्हि कई त रबीउल अव्वल में पूरो महीनो मतिलबु मीलाद ई हलंदा आहिनि। अच्छा जी, सही सही। पोइ ईअं जीअं मां साईं जिन खां पुछा कई त कॾहिं ईअं शौक़ु थियो त को ईअं सेरो ऐं लाॾो को गीत को ॿुधिजे ऐं पढ़िजे ॻाइजे, कन सिर्फ़ु नात ख़्वानी? न, बसि ईअं इंसान आहे, छो न शौक़ु जाॻे थो, पर बसि उन राह खे वरी थोरो पंहिंजे नफ़्स खे हटाए करे वरी उन राह ते हली वेंदा आहियूं। माशाल्लाह, सना ख़्वानी जी राह ते। माशाल्लाह, इहा ॾाढी सुठी राह आहे। ऐं पोइ शाइरी जी चूंड किथां कंदा आहियो? बाबा साईं हेल्प कंदो आहे, पाण तव्हां सोचींदियूं आहियो त हीअ शाइरी सुठी आहे मां पढ़ां? जी हा, मुंहिंजो कज़न बि शाइरी कंदो आहे ऐं कुझु गुलाम नबी मैसर जी बि शाइरी आहे, पोइ गॾाए करे। गुलाम नबी मैसर त सिंध जो वॾो हिकिड़ो नालो आहे। गुलाम नबी मैसर पाण तमामु घणा इहे नातिया कलाम लिखिया बि सही, पढ़िया बि सही। उन्हनि जे जोड़ जा वॾा मशहूरु नात ख़्वान मखणो फ़क़ीर सां उन्हनि जो जोड़ हुयो, वरी मखणो फ़क़ीर ऐं जान लीमो हिन जा वॾा जोड़ हुया ऐं वॾा पॉपुलर हुन ज़माने जूं। उन में तमामु घणियूं केसटूं उन्हनि जूं आहियूं, 500 खां वधीक, हज़ारनि खां वधीक उन्हनि जूं केसेटूं। ऐं गुलाम नबी मैसर जो हाणे जिते मज़ार आहे उते बि वॾी हिकिड़ी रौनक लॻी पई आहे। सो रब करीम असांजे जेको आहे सो नात ख़्वानी जे सिलसिले खे ऐं जेका सो नात ख़्वानी जी शाइरी खे साईं उरूज ते पुॼाइण वारो साईं हाजी गुलाम नबी मैसर। पर जेकॾहिं पाण वरी आगाटे ज़माने जी ॻाल्हि कयूं त हाजी अहमद मल्लाह जो नालो पहिरियां अचे थो। जी। सो हाजी अहमद मल्लाह खां पोइ वरी जेकॾहिं विच में हिकिड़ो गैप अचे थो, उन खां पोइ गुलाम नबी मैसर जो नालो सरे फ़हिरिस्त आहे। उन खां पोइ तमामु घणा शाइर लिखनि था, जिन में जतोई बरादरान बि आहिनि, सनाउल्लाह जतोई बि आहे, अब्दुर्रहीम अज़मी साहब बि आहे, कुझु मतिलबु इलाही आहिनि, असगर मैसर बि लिखे थो। हाणे सभु लिखनि था। सो चवनि था आख़िर में वरी इहो ख़्यालु ईंदो आहे त हाणे छो न का सना ख़्वानी कजे, सो आख़िरत खे बि संवारजे, आख़िरत जो सामान बि गॾु कजे। पोइ शाइर वरी ईअं बि कंदा आहिनि। सो गुलाम नबी मैसर तमामु वॾो मक़बूल शाइर रहियो ऐं गुलाम नबी मैसर जूं तमामु घणियूं ऑडियो एल्बम्स कैसेटूं उन ज़माने में मशहूरु थियूं। अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे। ऐं उनखां अलावा कंहिंखे पढ़ंदा आहियो भला? मखणो फ़क़ीर। मखणे फ़क़ीर जी। मखणे फ़क़ीर जो बि वरी अंदाज़ पंहिंजो आहे। बिल्कुलु सही। ऐं 12 महीने 11 महीने मोटी हलबो मदीने, उनजो अंदाज़ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे। ऐं इन हवाले सां सैफुद्दीन सैफ जो हिकिड़ो शेर आहे त अंदाज़ बयां रंग बदल देता है वरना दुनिया में कोई बात नहीं। सो तव्हांजो बि अंदाज़ पंहिंजो आहे, अदीअ जो अंदाज़ पंहिंजो आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं आउं चवां त पंहिंजे मिठड़े आवाज़ में कुझु ॿुधायो। इहा मुंहिंजी फेवरेट नात आहे जेका आवाज़ जाॾो पेश कयां थी। जी जी भेण। मूंखे हर मर्द खाणे छॾायो ॾाढो मिठो आवाज़ आहे तव्हांजो। अलाह साईं तव्हांखे अञा वधीक कामयाबियूं नसीब फरमाए। सो ॿियो कंहिंखे शौक़ु आहे घर में भला तव्हां खां अलावा? जी, मूंखे आहे ऐं मुंहिंजे कज़न वग़ैरह पढ़ंदियूं आहिनि, उहे घर में बि नातियूं। पोइ बसि वॾनि खे ॾिसी वॾा ई जॾहिं शौक़ु करे पढ़ंदा पोइ उनखे ॾिसी करे शौक़ु थिए। टीवी ते तव्हां आयो गुज़िरियल ॾींहुं हिकिड़े प्रोग्राम में मूं तव्हांखे ॾिठो हुयो। सो वालिदैन ख़ुशि थींदा आहिनि टीवी ते ॾिसी करे? जी। छा चवंदा आहिनि पोइ? ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि वालिदैन। बसि वालिदैन जी दुआ खपे, ॿियो त कुझु न आहे। सही सही। बसि उन्हनि जी दुआ आहे त बसि
हर ग़लत कम भी बिल्कुलु बिल्कुलु सही थी तो वञे, आसान थी तो वञे। सही राह ते असल में छा आहे त जेकॾहिं वालिदैन जी सपोर्ट थिए थी जी हाँ त पोइ हर कमु आसान थी वञे थो। असां वटि ईअं थिए थो त ख़ासि तौर ते औरतुनि खे सपोर्ट घटि थी कई वञे, नौजवान छोकिरियुनि खे पंहिंजे घर वारा घणियूं पाबंदियूं बि लॻाइनि था त पोइ उहे मुख़्तलिफ़ मैदाननि में निकिरी नथियूं सघनि। सो हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं जिते जंहिंजो शौक़ु आहे उहो उन पासे जेकॾहिं वञे थो त इहा बहितर अमल आहे। मुंहिंजे बाबा जी मूंसां गॾु घणी सपोर्ट हूंदी आहे। अच्छा जी हाँ बाबा साईं बि पढ़ंदो आहे, नाथ जी ख़्वानी हाँ, कंदो वो आहे, पढ़ंदो तंहिंजे आहे। करे ई त सपोर्ट आहे न, जी पंहिंजे हाँ। पंहिंजे ई फन सां तव्हां जी, गिरफ़्त जी। अथई। जेकॾहिं बाबा फनकार हुजे हा त पोइ वरी तव्हां वरी फनकारा हुजो आहे। सो इहो सिलसिलो थिए थो। सो ताजमल साहिबु तव्हां इहो ॿुधायो त को एल्बम वग़ैरह बि कयो आहे को? साईं मुंहिंजा मार्केट में अल्हम्दुलिल्लाह 14 एल्बम अची चुका आहिनि। अच्छा माशाल्लाह 14 एल्बम्स त इहे तमामु वॾा एल्बम आहिनि। पोइ पज़ीराई केतिरी मिली भला? तमामु ज़बरदस्त मोट मिली आहे। अच्छा तमामु बहितरीनु। मशहूरु तव्हांजो नातिया कलाम कहिड़ो आहे? जो साईं मशहूरु नादिया कलाम आहे असांजे मुर्शिदनि करीमनि जी हिकिड़ी मनक़बत लिखियलु आहे। अच्छा अच यारी खां पीरनि जे पीर जी वठ दामन तूं सोने दस्तगीर जी। उहो तमामु घणो मशहूरु तमामु घणो जेका सो मशहूरु। अच्छा एल्बम्स जेकी तव्हां रिकॉर्ड कंदा आहियो जी साईं। सो उहे कंहिं कंपनी खां रिकॉर्ड थींदो आहे या अॼुकल्ह कंपनियूं त बंदि थी वियूं आहिनि जेकी रिकॉर्डिंग्स कंदियूं हुयूं? हा साईं कंपनी असांजी पंहिंजी आहे जेका सो हाणे कंपनियूं पाण पंहिंजूं थी वियूं आहिनि। अॻे कंपनी ॾे वञिणो पवंदो, प्रोडक्शन्स हूंदियूं हुयूं, हाणे हर को पाण पंहिंजे स्टूडियोस में रिकॉर्ड करे थो। पर नातिया कलाम जे लाइ तव्हां सम्झां थो त जेकॾहिं को साउंड सुठो हुजे, तव्हां जीअं चयो तव्हां वटि साउंड आहे, साउंड सुठो हुजे हुन ते हुन में स्टूडियो वग़ैरह में रिकॉर्डिंग कराईंदा आहियूं साईं। अच्छा कराची में स्टूडियो राव ब्रदर्स वटि रिकॉर्डिंग कराए अच्छा अच्छा उन खां पोइ वीडियो वग़ैरह सिस्टम करे पोइ कुझु नेट ते रखंदा आहियूं। सीडीज़ वग़ैरह बि जिथे मक़सदु त नेट सिस्टम न आहे त उते वरी जेका सो DVD वग़ैरह सिस्टम हले थो पियो साईं। सही 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 सही। पोइ तक़रीबन 10 एल्बम्स में तव्हां तमामु घणा 10 हूंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े एल्बम में? जी जी 10-12 जेका सो 10-12 जी साईं। पोइ शाइरी जी चूंड कीअं थी थिए? तव्हां भले किताबनि खां वठंदा आहियो खणंदा आहियो या के मशहूरु नात ख़्वानी कुझु साईं पाण बि अल्हम्दुलिल्लाह अवांजी दुआ सां ठाहींदा आहियूं। मुंहिंजो ब्रदर आहे उहे बि शाइरी कंदा आहिनि। जी पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह असांजा मुर्शिद करीम आहिनि। जी उन्हनि जी शाइरी बि मां पढ़ंदो आहियां। सही। उन्हनि जा फर्ज़ंद आहिनि पीर सैयद गुल अहमद शाह जिलानी, तमामु सुठा हिकिड़ा शाइर आहिनि, उन्हनि जी शाइरी बि पढ़ंदा आहियूं। सही सही। जनाब हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह ऐं मौलाना करीम बख्श मशहूरी साहब या अब्दुल रहीम अज़मी साहब, मखणो फ़क़ीर, जेके असांजा सुठा सुठा शाइर आहिनि, सही उन्हनि जूं अल्हम्दुलिल्लाह नातूं पढ़ंदा आहियूं साईं। अच्छा उन्हनि जा किताब पढ़ंदा आहियो या उन्हनि जो कलाम किथां ॿुधंदा आहियो? न साईं उहे उन्हनि खे वठंदा आहियूं नई शाइरी। जी उन मां के जिन जा नाला तव्हां खयां उहे त के त वफ़ात बि करे विया आहिनि। बिल्कुलु जेके वफ़ात करे विया आहिनि त उन्हनि जूं त वरी पोइ पोयों सिस्टम आहे। हा हा डायरी वग़ैरह नोट कई आहे त जेकी सना ख़्वानी कनि था, जेकी नात ख़्वानी कनि था, तक़रीबन शाइर पाण ई आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु पाण ई पढ़नि था, पाण ई चवनि था, उन्हनि जो शाइर वरी ॿियो नथो थिए। तक़रीबन ईअं आहे, बिल्कुलु 90% ईअं आहे। पोइ 10% जेको आहे सो के ॿियनि शाइरनि जो कलाम पढ़ंदा हूंदा, जीअं मखणे फ़क़ीर पाण मिसाल ॾिनोसीं, जीअं हाजी गुलाम नबी मैसर खे पाण ॾिठोसीं। सो ईअं तमामु घणा या नअमतुल्लाह सोलंकी साहिबु पढ़ंदो आहे, कॾहिं कॾहिं पाण बि लिखी वठंदो आहे, अलाए न लिखंदो आहे, मूंखे ख़बर न आहे इहा, पर इलाही तमामु घणा अहिड़ा आहिनि जेकी पाण ई लिखंदा आहिनि, वरी पाण ई पढ़ंदा आहिनि। सो जेकी वरी ॿिया केसरी शाइर आहिनि उन्हनि वटि वरी ओड़ो दर्द न आहे, उहो सोच न आहे, पर जो पाण अचण जो बि कमु आहे। पाण जेका सना ख़्वानी में जेकी आहिनि उन्हनि खे लफ़्ज़नि जी शाइरी साईं हिकिड़ी इश्क जो नालो आहे, ख़्याल जो नालो आहे। जॾहिं इंसान खे इश्क मोहबत पैदा थिए थो, जॾहिं उहो सोचे थो त उहे जेका सो लिखिजी था वञनि उहे अल्फाज़। सही सही। पोइ वरी उनखे माण्हू कंहिं तर्ज़ हिसाब में आणे करे उहा परफॉर्मेंस करे। सुभान अल्लाह। ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, मौज़ू हिकिड़ो आहे। बिल्कुलु। हाणे तमामु घणियूं असां जेको आहे सो नातूं ॿुधंदा आहियूं मदीने शरीफ़ जे वारे। बिल्कुलु सही। मदीनो उनवान हिकिड़ो आहे, हिकिड़े उनवान ते हज़ारे ख़्याल लिखणु। बिल्कुलु सही। इहा वॾी ॻाल्हि आहे। माना हिकिड़ो टॉपिक हिकिड़ो हुजे ऐं तव्हां हुन ते सालनि खां वठी सदियुनि खां वठी उन्हनि ते शाइरी थिए थी पई। बिल्कुलु सही। इहा वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे। ऐं इहो इल्हाम जेको आहे शाइरनि ते थींदो थो रहे, इहा रब जी हिकिड़ी रहमत आहे। सो तमामु बि शाइरी बि कंदा आहियो ऐं तव्हांजो भाउ बि शायदि शाइरी कंदो आहे। भाउ जो कलाम बि ॻाईंदा आहियो? हा साईं ब्रदर जो बि कलाम ॻाईंदा आहियूं। अच्छा माशाल्लाह। ॿियो कंहिंखे शौक़ु आहे भला तव्हांजी फैमिली में? हा साईं बसि नंढो ई नंढो भाउ मां ई आहियां। अच्छा नंढो तादलो थींदो आहे थोरो। जी 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 हुनखे छॾे ॾिबो आहे बाबा, नंढड़ो आहे, प्यारो आहे सभिनी जो। बिल्कुलु साईं। बाक़ी जेका सो भाइटिया आहिनि उहे बि अल्हम्दुलिल्लाह नंढा आहिनि, 6-7 साल जी उमिरि आहे।
उहे बि तमामु बहितरीनु अंदाज़ में पढ़ंदा आहिनि, भाणेजा बि पढ़ंदा आहिनि। अच्छा अच्छा। हा साईं, हा। सो तव्हां खां हिकिड़ी ॿी गुज़ारिश कंदासीं, नाते कलाम ॿुधंदासीं, पर हिते वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो। जी साईं, सो कचहरी में नाज़रीन मज़ो बि अचे पियो ऐं रूह परवर जॾहिं महफ़िल हूंदी आहे, जॾहिं सना ख़्वानी हूंदी आहे, जॾहिं रब करीम जी ॻाल्हि हूंदी आहे, उनजे महबूब जी ॻाल्हि हूंदी आहे, त पोइ दिलि बि न चवंदी आहे साई वठण जे लाइ, पर छा कयूं, कुझु मजबूरियूं बि हूंदियूं आहिनि। सो मजबूरीअ में हिकिड़ी वठूं था नंढड़ी साई, पर मोटूं था जल्दी, वञो केॾांहुं बि न, ॾिसंदा रहिजो कला खेतर। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था ऐं अव्हांखे ॿुधायूं था त अॼु असां वटि सुंचा तमामु घणा सुरीला नात ख़्वान मौजूदु आहिनि ऐं नात ख़्वानी बि हिकिड़ी कला आहे, हिकिड़ो फ़न आहे ऐं इन फ़न ते इन कला ते पाण ॻाल्हायूं पिया। कला खेत्र में असां सां गॾु कादरी साहिबु मौजूदु आहे, उन्हनि खां जिते सिलसिलो छॾियो होसीं उतां ई ॻंढींदासीं। अच्छा, मां ॾिसंदो आहियां, बल्कि पढ़ंदो बि आहियां, कॾहिं कॾहिं मूंखे शौक़ु थींदो आहे। सो बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी त के चवंदा आहिनि त हीअ नात आहे, के चवंदा आहिनि हीअ मौलूद आहे। मौलूद ऐं नात में छा फ़र्क़ु आहे भला? साईं, जेको मौलूद आहे उहो लफ़्ज़ मीलाद मां वरितल आहे। अच्छा। ऐं मीलाद जी माना आहे त नओं ॼावल ॿार। अच्छा। ऐं उहो तक़रीबन असां ईअं जीअं असां तव्हां जेका पाण चवंदा आहियूं किथे किथे ॾिसंदा पिया नो मौलूद बचा आहे। जी 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 जी, नंढड़ो ॿार आहे। बिल्कुलु सही। त असां जेको चवंदा आहियूं बाबा हाणे जेका सो ताज मोहम्मद ॼाओ, इनखे असां मीलाद न चवंदासीं। यानी मीलाद लफ़्ज़ सिर्फ़ु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान में ई बयानु कयो वेंदो आहे। यानी मौलूद जी माना आहे जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जे बारे में अच्छा चयो वञे, उनखे जेका मौलूद चइबो आहे। बाक़ी नातिया कलाम वरी उन जी शान में चयो वञे। जी जी, नातिया कलाम उन जे शान में, जीअं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुस्न जी तारीफ़ हुजे, सही, या उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मदीने मुनव्वरा जी तारीफ़ हुजे, उनखे सॾड़ा कया वञनि, उनखे नात चइबो आहे। अच्छा। सो नातिया कलाम तमामु घणा शाइर लिखनि था। जी, इब्तिदा किथां थी भला का ख़बर आहे? हा बिल्कुलु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो साईं हिकिड़ो सहाबी हूंदो जेको दुनिया जो पहिरियों नात ख़्वान हुयो, हज़रत हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु से, जिन जो हिकिड़ो शेर मशहूरु आहे, मां हुनजो मांखे तर्जुमे पियो ॿुधायां। साईं जिन फरमायो त ए मुंहिंजा प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं तव्हां खां वधीक सुहिणो मुंहिंजी अखियुनि कॾहिं ॾिठो ई न आहे। सुभान अल्लाह। ऐं तव्हां खां वधीक हसीन अॼु ॾींहं ताईं कंहिं माउ ॼणियो ई न आहे। सुभान अल्लाह। ए मुंहिंजा प्यारा महबूब, तव्हांखे अल्लाह ताला बेऐब करे पैदा कयो आहे। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा आका अलैहिस्सलातु वस्सलाम, तव्हांखे अल्लाह ताला तव्हांजी मर्ज़ीअ सां ठाहियो आहे। सुभान अल्लाह। असांखे त सभिनी इंसाननि खे त अल्लाह ताला पंहिंजी मर्ज़ीअ सां ठाहियो आहे, पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह ताला उन्हनि जे ई मर्ज़ीअ सां ठाहियो आहे। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं जेको आहे सो उन्हनि जी नात ॿुधंदा हुया त पाण पंहिंजी ततहीर वारी चादर, जंहिं चादर जा अल्लाह ताला क़ुरान पाक में कसम खयां, उहा चादर विछाईंदा हुया त ए हसान, अॼु तूं मुंहिंजी तारीफ़ कर, पर इन चादर ते वेही करे पोइ कर। उहा एॾी पाक चादर उहो साईं जिन जेको आहे सो माना उन्हनि खे गिफ्ट में अदा कयो जेका। सही सही सही। अच्छा, हमद बि पढ़ंदा आहियो? हमद बि पढ़ंदा। हमद भला पहिरियां त शुरू सभ खां पहिरियां हमद पढ़ंदा आहिनि। जी जी जी। सो हमद घटि पढ़ियो वेंदो आहे, नातिया कलाम तमामु घणो पढ़ियो वेंदो आहे। हा साईं, उहो महफ़िल हूंदी आहे या को प्रोग्राम वग़ैरह हूंदो आहे, पोइ उनजो हिसाब रखियल हूंदो आहे टाइम जो, मतिलबु इब्तिदा जे लाइ, शुरूआत जे लाइ। बिल्कुलु। उन खां पोइ यको जेसी ताईं प्रोग्राम हलंदो आहे नात। नात आहे, नात खां पोइ वरी जेका सो मनक़बत आहे, या उन खां पोइ अॻिते जी मनक़बत आउं सम्झां थो त मुहर्रमुल हराम में घणो इन्हनि जो सिलसिलो हलंदो आहे। मनक़बत सोज़ ऐं सलाम, ये मुहर्रमुल हराम जा ये इस्माइल न हुई बि पढ़ी सघजनि था साईं। अच्छा जी, जेका सो ये मक़सद त मौला अली जे शान में आहे। अच्छा, मनक़बत में वरी छा हूंदो आहे? मनक़बत में साईं जेका सो मौला अली जो शान अची वियो, या इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो शान अची वियो, या जेको आहे सो पीरान पीर दस्तगीर जो शान, या कंहिं औलिया जे बारे में ज़िक्र कयो वञे, उनखे मनक़बत चइबो आहे। सही। वरी सोज़ बि ॿुधंदा आहियूं, सोज़ छा आहे भला ख़बर आहे का? हा साईं, सोज़ यानी जेका पुकार हुजे, सॾु हुजे, जेकी दिलि वारी दाह हुजे,
उनखे सोच चइबो आहे त उहो जीअं जल्दी बारगाह रिसालत इमाद में या बारगाह ख़ुदाबंदी में क़बूल थी वेंदी आहे। वरी हिकिड़ो सलाम बि थींदो आहे, सलाम पेश कयूं था। हा उहो वरी महफ़िल जी एंड में सलातो सलाम थींदो आहे, या नबी सलाम अलैक सलवातुल्लाह अलैक, ए मुंहिंजा आका तव्हां ते दुरूद सलाम हुजे। सही सही सही, मतिलबु इहे 3-4 क़िस्म तक़रीबन जेको आहे सो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में या हज़रत अली साईं जे शान में, अल्लाह पाक जे शान में इहे अक्सर थींदा रहंदा आहिनि। सो दिलि चवे थी त कुझु ॿुधायो भला तव्हां पंहिंजे आवाज़ में, त पोइ वरी अदी फ़ाइज़ा खां बि कुझु पुछा कयूं। इस्माइल चांडे जी शाइरी आहे हसीन मुस्तफ़ा जे वतन, इहो इनजो ॾाढो फेमस आहे इस्माइल चांडे जो। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि पुछा करणु थो चाहियां, ऐं उहा इहा आहे त फनकार सुबुह जो उथंदा आहिनि, बाजू खणी रियाज़ कंदा आहिनि पंहिंजे आवाज़ खे सेट करण जे लाइ। नात ख़्वान छा कंदो आहे? साईं नात ख़्वान बि असां रियाज़ कंदा आहियूं। अच्छा, नमाज़ फजर खां पोइ तक़रीबन त अधु कलाकु या कलाकु सुबुह सां उथी पाणी वग़ैरह पी करे नाश्ते ऐं चांहि खां अॻु में जेका सो रियाज़ कबो आहे त जीअं उहा आवाज़ पंहिंजी जॻह वठे। सही सही, पंहिंजे हिसाब सां रियाज़ खां बग़ैर वरी आवाज़ में ॾकणी बि अचे थी। मां हिकिड़ी भेरे नात पढ़ण जी हिकिड़ी भेरे शरफ़ हासिलु थियो, सो पोइ मूं ॿुधो उहा रिकॉर्डिंग जॾहिं मूं ॿुधी त हुन में थोरी ॾकणी हुई, सो मूं महसूसु कयो त शायदि रियाज़ जी कमी आहे, ईअं न? हा साईं, रियाज़ त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको इंसानु कंदो त हुनजो आवाज़ ओतिरो बरक़रार रहंदो। अदी फ़ाइज़ा खां पुछा कंदासीं, चांवर खाईंदा आहियो? जी, तमामु शौक़ सां खाईंदा आहियूं चांवर। पोइ चांवर खाइण सां त चवंदा आहिनि गलो ख़राबु थी वेंदो आहे, थधो पाणी पीअण सां गलो ठीकु न रहंदो आहे, पोइ कीअं कंदा आहियो नात ख़्वानी? बसि अलाह ताला जी महिरबानी आहे, खाईंदा आहियूं, जाम खाईंदा आहियूं चांवर शौक़ सां। अच्छा, पोइ बसि सही थी वेंदो, अलाह साईं जी महिरबानी आहे बसि। अच्छा, मूं हिन वारे सां अमजद साबरी जेको तमामु वॾो मुल्क जो नात ख़्वान हुयो, असां खां विछड़ी वियो, सो उनजे बारे में चवंदा आहिनि त हू मतिलबु तमामु घणो थधो पाणी पीअंदड़ शख़्स हुयो, हू चिल पाणी पीअंदो हुयो, ऐं बिरयानी जो तमामु वॾो शौक़ीन हुयो, ऐं हुनजो आवाज़ु तमामु सुठो हुयो। कुदरती ॾात आहे, रख बि करणु ज़रूरी आहे, इंसानु पंहिंजी किरी करे त बहितरु आहे। सही, पर जेकॾहिं हाणे चांवर आहे या कोल्ड ड्रिंक आहे, थधो पाणी आहे, इहे जेके तरियल शयूं असां बि वापराईंदा आहियूं। सही, पर पोइ जॾहिं उते महफ़िल में जॾहिं माइक खणी करे असां बीहंदा आहियूं या कंहिं प्रोग्राम अटेंड करण जे लाइ बीहंदा आहियूं, पोइ बसि मदीने ॾे मुंहुं करे चवंदा आहियूं, महबूब तुंहिंजी सना था पढ़ूं, पंहिंजी सना जे सदके में अहिड़ो करम थी वेंदो आहे जो ख़बर न पवंदी आहे त आवाज़ किथां आयो, किथे जेको आहे। सो आवाज़ जी ॻाल्हि निकिती, अधी खां ॿ बंद ॿुधंदासीं, सो प्रोग्राम जो वक़्तु महदूद आहे, सो ॿ बंद जेकॾहिं ॿुधाईंदो। जी, ॿियो कुझु न खपे सरदार नबी, ॿियो कुझु न खपे सरदार नबी, रुगो तुंहिंजी ॾिसां मां दरबार नबी, अल्लाह रुगो तुंहिंजी ॾिसां मां दरबार नबी। माशाल्लाह, ॾाढो सुहिणो। सो कला खेतर में शेख ताज मोहम्मद कादरी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। अदी फ़ाइज़ अली कुंबर, तव्हांजी वॾी महिरबानी। सो दिलि चवे पई त अञा सना ख़्वानी ॿुधिजे, कॾहिं कॾहिं के रूह परवर महफ़िलूं थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं का रूह खे राहत थींदी आहे, पर वक़्तु नाज़रीन असां वटि महदूद हुयो। कला खेतर जो अॼोको प्रोग्राम यकीनन तव्हांखे वणियो हूंदो। इनशाला ईंदड़ भेरे वरी कंहिं कला जे कोई नूर सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह वाही।